अॼु जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पापनगर जी ज़बरदस्त अपडेट जेका आई आहे तव्हां सां शेयर कंदासीं। दरअसल दोस्तो हाणे हिकु त मल्हार पंहिंजी ताक़त ॾेखारण वारो आहे, यानी मल्हार छो त बेटंगो फाथो आहे, एॾो गम दिल वारो भाउ जो खून जो चक्कर, ओॾो पुलिस तंग करे थी ऐं बलाज खान जे चकरनि में हाणे मल्हार पंहिंजी असुल ताक़त ॾेखारींदो, असुल गुस्सो ॾेखारींदो ऐं मल्हार सभु कुझु उहो करे ॾेखारींदो जेको हाणे ताईं उन नाहे कयो। पंहिंजे दुश्मन खे खटा ॾंद करे ॾेखारींदो, दुश्मन जा खटा ॾंद कंदो, उन्हनि खे ज़लीलो ख्वार कंदो, छिते उठ जीअं ज़बान कढी उन्हनि खे अहिड़ो सिधो कंदो जो उन जा दुश्मन यादि कंदा बलाज खान वारा। ऐं होॾां ॿी ख़ुशख़बरी इहा आहे, सिकंदर खान बि तमामु जल्द इस्पताल खां ॿाहिरि ईंदो, सही सलामत ठीक ठाक ॾेखारियो वेंदो अचण वारे एपिसोडनि में। पोइ बलाज खान जे लाइ ॿ मुसीबतूं थी वेंदियूं, हिकु त मल्हार शेर दिल वारा दुश्मनी अलॻि ऐं होॾो सिकंदर खान पंहिंजो बदिलो वठण जे चकर में हूंदो, उहा दुश्मनी अलॻि। अचण वारे एपिसोडनि में इहे सीन ॾिसण वटां मिलंदा। बाक़ी रियासत ड्रामो बि ऐं पंहिंजा वे ड्रामे जी बि अपडेट ज़बरदस्त आई आहे जेका असां शेयर कई आहे, पर पंहिंजा वे ड्रामो दोस्तो 1 तारीख़ ते हलण वारो आहे, कंफर्म अपडेट आहे ऐं रियासत जी बि कंफर्म अपडेट अचण वारी आहे, तव्हांखे पोइ ॿुधाईंदासीं।